अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां ॾिसी रहिया आहियो HR JDO न्यूज़ ऐं आहियां वज़ीर उन्नड़। ख़बर शामिल कयूं था दिलदार चांडियो जी। सकरन लॻा ॻोठ मस्जिद कीरियो में गर्ल्स हाई स्कूल जी हेडमास्टर मुसरत चौहान ऐं मोहम्मद सालिह कीरियो, हाकिम अली कीरियो, राजा इरशाद कीरियो जी अॻुवाणी में हिकु सकाफ़ती मेलो लॻायो वियो, जंहिंमें शागिर्दनि, उस्तादनि ऐं उन्हनि जे वालिदैन हिसो वरितो, जंहिंमें सकाफ़त जा सभु रंग मौजूदु हुया। निज सिंधी खोराक, बाजरे जी मानी, साग, तहरी, भत, ॻुराड़ियूं, खीर, लस्सी, मखण ऐं बुसरियूं वॾे तइदाद में शागिर्द पाण पचाए खणी आया। जॾहिं त जानवरनि में उठ, बकरी, घोड़ा पिणु मौजूदु हुया। जॾहिं त फसलनि जे जिन्सनि जा स्टॉल पिणु लॻाया विया। जॾहिं त शागिर्दनि सिंधी गीतनि ते पिणु रक़्स कयो। जॾहिं त उमर मारीअ जे खाके ते शागिर्दनि ऐं महिमाननि जे अखियुनि में लुड़क लड़ी आया। वधीक ॾिसूं था दिलदार चांडियो जी हीअ रिपोर्ट। असांखे ॾाढी ख़ुशी थी जो की प्रोग्राम सां सां दुआ कंदासीं त अहिड़ा प्रोग्राम ॿिए वारे बि थियनि। ऐं असांजी मैडम ॾाढो सुठो कयो, असां लाइ एॾो सुठो प्रोग्राम रखियो। दादी मेहरान खे संसार थी चवां, सिंध खे दुनिया जो सरकार थी चवां, मोहब्बत की खुशबू कयो आहे जिन उन्हनि दोस्तनि खे भली पाए। तमामु घणी ख़ुशी थी आहे तिन्हनि 5 सालनि में, पर मैडम मुसरत जे अचण खां पोइ आई थिंक ये प्रोग्राम हली वियो आहे यकीन ॾाढी ख़ुशी थी आहे जो असांजे ॿारनि में टैलेंट ॾिसी ऐं हुननि जो महिनतूं ॾिसी हुननि जा जेके स्टॉल। इस स्कूल को सिंध का मॉडल स्कूल बनाऊं, यहाँ की एजुकेशन बेस्ट हो, यहाँ के स्टूडेंट दुनिया में कोई नाम पाएं। जो स्टूडेंट इंटर तक नहीं पढ़ सकते, कॉलेज नहीं जा सकते, उनके लिए हायर सेकेंडरी का अरेंज करवा सकूं। वधीक ख़बर ने अपडेट लाइ ॾिसंदा रहो HR JDO न्यूज़।